दोस्तों अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद जी उम्मीद है तो तवी सब खुश हूंदा। लतीफ़ साईं फरमाए थो त कुठस कुवे जन तन तबीब न गॾिया, कुठस कुवे जन तन तबीब न गॾिया, ॾेई ॾंब ॾॾनि पाणा ॾील ॾुखे इहो। सिंध जी तबाही ऐं बर्बादी ते था ॻाल्हायूं। सबबु आहे जेके हाणे ताज़ा कराचीअ जा सामूंडी ॿेट सिंधुनि जी मिल्कियत वफ़ाक़ खे ॾिनी आहे। पीपल्स पार्टी या वफ़ाक़ पंहिंजे हवाले कई आहे। उन ते थोरी नंढड़ी ॻाल्हि ॿोल, सिंध में जेका मादनियात निकिरंदी आहे, सिंध उहा धरती आहे, सिंध उहो खितो आहे जिन ते फितरत कुदरत जॾहिं बि अहसान कंदी आहे त उन्हनि मुल्कनि, उन्हनि धरतियुनि ऐं उन्हनि क़ौमुनि खे समूंड, जबल, गैस, तेल, सामूंडी पटियूं, कोयलो, अच्छी मिट्टी, लूणु, ज़रखे ज़मीनूं, दरिया ऐं इन्हनि सां गॾु ॿियूं जेके बि नेमतूं आहिनि उहे अता कंदी आहे। उहे सभु नेमतूं सिंध में मौजूदु आहिनि। साईं ताज मोहम्मद चवंदो आहे, साईं ताज जोयो चवंदो आहे त सिंध वफ़ाक़ जी कॉलोनी बणियल आहे या का लिकल ॻाल्हि कोन्हे का। मिसाल तौरु थर मां जेको अरबन जो कोयलो निकिरे थो उहो वफ़ाक़ खणंदो आहे, थर मां जेका लूणु निकिरे थो उहो वफ़ाक़ खणंदो आहे, थर मां जेका अछी मिट्टी निकिरे थी उहा वफ़ाक़ खणंदो आहे। कराची जा ॿई बंदरगाह वफ़ाक़ के आहिनि, या रेलवे जेका आहे उहा वफ़ाक़ के आहे, या जेके बिजली घर लॻल आहिनि सिंध में आहे जेके लॻनि पिया उन बिजली वफ़ाक़ ॾे वेंदी आहे। गेबी दरे मां तेल निकिरंदो आहे, गैस निकिरंदो आहे, वफ़ाक़ ॾे वेंदो आहे। या कोहिस्तान वारी पट्टीअ मां जेको कोयलो, तेल, गैस निकिरंदो आहे सभु ऑलरेडी वफ़ाक़ खणंदो आहे। निसार खोड़े जी अॼोकी स्टेटमेंट आहे त जेके इन्हनि ॿेटनि ते शहर नवां अॾिबा उन्हनि में इलाइक़े वासियुनि खे रोज़गार जा मौक़ा मिलंदा, ख़ुशहाल थींदा। मिसाल तौरु इहो मिसाल कीअं इन करे था रखूं त ऑलरेडी अवल जेके एरियाउनि मां कुदरती वसीलनि सां निकिरंदड़ शयूं आहिनि, या जेके निकिरनि थियूं, या जेके वफ़ाक़ खणे थो, उन मां मक़ामी माण्हुनि खे केतिरो हिसो पती मिलियो आहे, केतिरियूं नौकिरियूं मिलियूं आहिनि, केतिरो रोज़गार मिलियो आहे, केतिरी रिहाइश मिली आहे, उहे तव्हां ऐं असांजे अखियुनि जे आॾो आहिनि जेके चवण खां बिना बि असां तव्हां उन्हनि खे ॾिसी परखे सघूं था। सिंध मथां हिकु नओं वार थियो आहे। सिंध जा सामूंडी ॿेट हिकु नए अंदाज़, नए तरीक़े सां पंहिंजे हवाले हू कनि पिया। पीपल्स पार्टी लाइ ॿियो कुझु कोन, एतिरो रसूल बख्श पली जो बि चवंदो या आउं बि चवां थो त हिननि खे जॾहिं बि मौक़ो मिलियो आहे त मफ़ाद परस्ती में हिननि हद करे छॾी आहे। हाणे बि आउं चवां थो त हे नवाज़ शरीफ़ सां न बीहंदा, MQM खे गॾु करे एस्टेब्लिशमेंट सां बीहंदा ऐं हे इहो इताद टोड़ींदा पाण बचाइण लाइ, पंहिंजी मिल्कियत बचाइण लाइ, पंहिंजा सिर करप्शन खां आज़ादु करण लाइ। त पोइ सिंध जा ॿेट, सिंध जी ज़रखे ज़मीन, सिंध जी सामूंडी पट्टी, सिंध जा वॾा शहर, सिंध जो गैस, सिंध जो कोयलो, सिंध जो तेल अगरि जेकॾहिं बचाइणो आहे, अगरि जेकॾहिं इन जी मालिकी करणी आहे, अगरि जेकॾहिं इहा मिल्कियत सिंधी माण्हुनि खे पंहिंजी करणी आहे त पोइ हिकु अवामी सघारी भरपूर प्रेशर जी ज़रूरत आहे, एहतजाज रिकॉर्ड कराइण जी ज़रूरत आहे। अवामी तहरीक जसलणो आहे जेको उन्हनि कराची में एहतजाज कयो आहे, या जेतिरा बि हिन मामले सामूंडी ॿेटनि वारे मामले ते जेतिरनि बि एहतजाज थिया आहिनि या जेतिरनि जी तारीख़ूं मुक़ररु आहिनि, इन ॾाढो हिकु मुंहिंजी नंढड़ी अपील आहे, उहा इहा त तारीख़ हिकु मुक़ररु करियो त सभु मुख़्तलिफ़ पार्टियूं, तव्हां जूं रंजिशूं, असां जूं रंजिशूं, हिक ॿिए ॾांहुं जेके कावड़ूं आहिनि, इहे जॾहिं धरतीअ जे ते वार थियनि, क़ौम वतन नसुलनि जे तक़दीर ते वार थियनि, तॾहिं बि असां उहे पंहिंजी ज़ाती अनाऊं, दुश्मनियूं, कावड़ूं हिक ॿिए मां न कढूं। धरती जे माण्हुनि, दरिया, क़ौम ऐं मादनियात वसीलनि खे पंहिंजो न सम्झी पाण में हिक ॿिए सां गॾु न थियूं त पोइ तारीख़ असांखे कॾहिं कंहिं बि वक़्तु माफ़ु न कंदी। पंहिंजो पाण खे गॾु थी, मुतहद थी, हिकु भरपूर प्रेशर में पीपल्स पार्टी में हाणे उमेदु रखण जी ज़रूरत कोन्हे का त हिन ॿेटनि वारे मामले ते पीपल्स पार्टी सिंधी अवाम ऐं सिंधी माण्हुनि सां गॾु बीहंदी, ईअं कोन्हे को। सिंध जे सञावंद, शऊरमंद, पढ़ियल लिखियल, अकुलमंद, दानिश्वर वकीलनि, जजनि, डॉक्टरनि, पुलिस में रहंदड़ या जेतिरनि बि इदारनि में सिंधी माण्हू नौजवान वतन दोस्त कमु करियो था या बीठायो, जेके पंहिंजी धरती खे मां सम्झो था ऐं पंहिंजी धरतीअ जे वसीलनि खे पंहिंजा वसीला सम्झो था, गॾु थियो, मुतहद थियो, मुकमिल तरह हिकु आवाज़ बणिजी दांह करियो। हे त छा हिन खां वधीक सिंध मथां जेके वार थिया, जॾहिं बि सिंधी क़ौम या सिंध जा माण्हू मुतहद थिया, गॾु थिया, उन्हनि खे रद्द करे छॾियो।
इहा का नई ॻाल्हि कोन्हे, इहा तारीख़ में ॻाल्हि ज़ाहिर आहे, मौजूदु आहे। इन करे हीअ हिकु मुक़ररु तारीख़ करियो, सिंध में जेके बि सियासी पार्टियूं आहिनि गॾियल हिकिड़ो इताद ठाहियो या APCयूं मौजूदु आहिनि, उन्हनि में सभु वेहो ऐं मुकमल तरह ते साञामंद माण्हुनि खे पाण सां गॾु खणो ऐं हिन मामले ते ॻाल्हायो। न त तारीख़ कंहिंसां बि कंहिंजो बि न पोरियो विञाईंदी आहे, न उन जी दुश्मनी विञाईंदी आहे, न गद्दारी विञाईंदी आहे। लतीफ़ साईं जी हिन बैत सां तव्हां खां इजाज़त। सिर सांदाण करे पुछ जो घर लोहार जो, सिर सांदाण करे पुछ जो घर लोहार जो, धकनि हेठि धरे मन गॾिनी रुकसी। हक़ मौजूद।